दौर जेको हले पियो फितननि जो दौर नित नवा फितना नवा फसाद नयूं ॻाल्हियूं ईजाद थियनि हिकिड़ो माण्हू पैदा थियो आहे उहो चए थो हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्लमान उमर साईं मुस्लमान हज़रत पीरान पीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी उहो मुस्लमान ॾिसो इहो दौर असांखे ॾिसणो हो असांजे हिन दौर में अहिड़ा माण्हू पैदा थियणा जेकी एॾी वॾी ॻाल्हि कनि था सो मीडिया ते वेही टीवी चैनलनि ते वेही दुनिया सॼी ॿुधे थी वेठी ऐं एॾा कूड़ ऐं एॾी बेहयाई ऐं एॾे नक निर्जाई सां मुस्तफ़ा करीम जे पाक घराणे खे मदीने वारे साईं जे सहाबा किराम खे हुज़ूर जे अहल बैत अतहार खे बरगुज़ीदा शख़्सियत उन्हनि खे झटि वधि वेही ॻाल्हाए साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत में जीअं दौर पोयों थींदो तीअं फितना वधंदा इहे फितना दुनिया में पकड़बा जीअं कारी राति छांइजी वेंदी आहे ईअं दुनिया में फितना पकड़जी वेंदा साईं जन फरमाया कि इन वक़्त में अहिड़ो दौर ईंदो माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा त शाम जो काफ़िर थींदा शाम जो मुस्लमान हूंदा सुबुह जो उथंदा त काफ़िर थींदा दुनिया जे एवज़ पंहिंजो दीन विकिणी छॾींदा दुनिया जे एवज़ दीन विकिणी छॾींदा उहो दौर हीअं अची वियो आहे जंहिंमें असां हीअं साईं करीमन फरमायो इन दौर में अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन तव्हां ते ज़रूरी आहे त मुंहिंजी सुन्नत खे चंबड़ी पए ऐं मुंहिंजे हिदायत याफ़्ता ख़लीफ़नि जे सुन्नत खे चंबड़ी पए अतू अलैहा बिन नवाजिस पंहिंजे होड़नि में मज़बूत झलजो ॾिसो मुंडे ही कपिड़ो आहे न अतू साईं अतू मज़बूत होड़नि में झलियो इहो कीअं हाणे ही हिते झलिजे छिकजे त यकदमि निकिरी वेंदो हिनखे छिकण सां ताक़त न लॻंदी हिन में यकदमि थी सघे थो ॾंद ई निकिरी वञनि पर हिनखे कपिड़े खे हिते में जेकॾहिं मज़बूत जॾहिं कपिड़ो फाटी सघे थो पर न निकिरंदो इनखे सिर्फ़ु अधु हुज़ूर जन फरमाया त मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजे ख़लीफ़नि जी सुन्नत खे ईअं चंबड़ी पइजे सुक झलजो छिकण वारा तव्हांखे छिकींदा धिकण वारा धिकींदा छिकण वारा छिकींदा पर तव्हां मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजे ख़लीफ़नि जी सुन्नत खे चंबड़ी पइजो हिन दौर में पंहिंजे नबी जी रीत नबी सोने जी सुन्नत ऐं शरीयत खे चंबड़ी पवणु वॾी नेमत आहे ऐं इहो तॾहिं थी सघे थो जॾहिं कामिल मुर्शिद हुजे छो त जंहिंजो कामिल मुर्शिद न हूंदो न उहो भटकी वेंदो कॾहिं हेॾे करे होॾे करे होॾे ही बि थो
सच चवे ही कुरान तो पढ़े ही कुरान तो पढ़े यो भटकी हुई हजरत इमाम रब्बानी मुजद्दद अल-सानी रहमतुल्लाह अलैह फरमाते यक दर बगीर व महकुम बगीर सुभान अल्लाह हिकड़ो दर वट ऐं मजबूत वट हिकड़ो दर वठी उन ते पैर पुख्ता करे बीह रस सो मुंहिंजा भाइरो इन वक़्त में पंहिंजो ईमान बचाइण अहम तरीन ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू मुल्लो आहे उन टीवी जे चैनल ते बीही हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वालिद गिरामी साईं जन जो अबू सनी ऐं साईं जन जी अम्मा जी जन साईं उन जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया जेके मां चई नथो मूंखे एॾो दुख थियो मूंखे एॾो सदमो थियो जो ही कहिड़ो मुस्लमान आहे जेको पंहिंजे नबी जे अबाण जे लाइ जंहिं नबी जो कलमो पढ़े थो उन नबी जे घराणे जे लाइ ईअं ॻाल्हाए थो हाणे जेकॾहिं इहे लफ़्ज़ उन जा महबूबनि करीमनि ताईं था पहुचनि त हुज़ूर जन खे दुख थींदो या न ॿुधायो मुंहिंजे पीउ खे केरु घटि वधि ॻाल्हाए त मूंखे दुख थींदो न तव्हांजे पीउ खे केरु घटि वधि ॻाल्हाए त मूंखे दुख थींदो या न थींदो ऐं जेको मुंहिंजे आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबाण खे घटि वधि ॻाल्हाए सरकार खे दुख थींदो या न थींदो ऐं क़ुरान फरमाए थो त इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह जेके अल्लाह खे ईज़ाइन था अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था पंहिंजे ज़बान जे ज़रिए पंहिंजे क़ौल ऐं किरदार जे ज़रिए नबी सोने के ईज़ाइन था लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह उन्हनि ते दुनिया में बि आख़िरत में बि अल्लाह लानत करे छॾी वअद्द लहुम अज़ाबन मुहीना ऐं उन्हनि जे लाइ वॾो ज़िल्लत वारो ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयारु करे छॾियो आहे जेके नबी सोने खे ईज़ा पहुचाए इन जे लाइ मूं ही तव्हां फ़क़ीरनि खे घुरायो आहे हीअ कॉन्फ्रेंस कोठाई आहे सॼे मुल्क जे बुज़ुर्गनि आलमनि खे दावत ॾिनी आहे उहे बि तव्हांखे ॿुधाइनि मां बि तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे नबी जे अबाण जो शान असांजो इहो अक़ीदो असांजो इहो ईमान मज़बूत रखिणो आहे त मुंहिंजो नबी बेमिसाल मुंहिंजे नबी जा अबाणा बेमिसाल नबी जे अबाण जो उन अबे जहिड़ो वरी को अबो न थींदो उन अम्मा जहिड़ी वरी का अम्मा न थींदी दुनिया में लखे किरोड़े पीअर थींदा लखे किरोड़े माइरूं थींदियूं पर मोहम्मद करीम जे अबे जहिड़ो कंहिंजो अबो न थींदो हुज़ूर जी अम्मा जहिड़ी का अम्मा न थींदी उहा माउ खे जेका नबी ॼणे न हुज़ूर खां पोइ हिते त को नबी आहे ई कोन ख़ातमुन नबीयीन ला नबी अबदी मां सभिनी नबीअनि जे पुॼाणी वारो आहियां मूंखां बाद में ॿियो को नबी न थींदो ऐं असांखे वरी इहा आस आहे उमेद आहे त महबूब जे अबाण जी ॻाल्हि कंदासीं त हुज़ूर ख़ुशि थींदा ख़ुशि थींदा जॾहिं मके जो शहर फतह थियो मूंखे तवजो कयो ध्यानु सफ़ा मूंखे कयो जॾहिं मके में साईं जन रहंदा मके वारनि साईं ग़रीबनि खे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं साहबा किराम खे तकलीफ़ूं ॾिनियूं पथर हणंदा घटि वधि चवंदा इज़ार सानी कंदा तव्हांजो हुज़ूर जन खे हुकुम
मिलियो पाण मक्को छॾे हिजरत करे मदीने शरीफ़ विया जेॾीमहिल मके मां निकिरनि पिया त रोअनि पिया ईअं मके जूं जायूं मके जा मंज़र ॾिसी ॿाहिरि निकिरनि पिया न मके खे निहारे साईं जन जी अखियुनि में ॻुड़ा अबाणो ॿुधायो हिते साईं जन ज़िंदगी गुज़ारी हुई उते साईं जन जा अबाणा हुया ॾाॾाणा हुया नानाणा हुया उन शहर में साईं जन जो नंढपण गुज़रियो हो साईं जन जी जवानी गुज़री हुई ऐं पंहिंजा अबाणा कख हुया जेॾीमहिल छॾियऊं पोइ अखियुनि में ॻोड़ा अची विया पाण तुंहिंजे मक्का मां तोखे न छॾियां पर तुंहिंजे शहर वासियुनि मूंखे मजबूर कयो आहे तॾहिं मक्को छॾियो हुज़ूर जन दुआ घुरी मुंहिंजा मौला मक्को मुंहिंजो महबूब शहर हो इन वजह तो मूंखे कढियो आहे हाणे मूंखे अहिड़े शहर में रहाए जेको तुंहिंजो महबूब शहर मक्को मुंहिंजो महबूब यानी मक्को मदीने वारे साईं जो महबूब शहर मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब शहर मां मूंखे कढियो अथई त हाणे अहिड़े शहर में रहाए जेको तुंहिंजो महबूब शहर सुभान अल्लाह अल्लाह ताला खे न मदीना आलिया में हाणे मक्को हुज़ूर जो महबूब शहर आहे मदीनो अल्लाह जो महबूब सम्झो अगरि पोइ वरी साईं जन दुआ घुरी त मुंहिंजा मौला मक्को इब्राहिम मुंहिंजे ॾाॾे जो हरम आहे मदीनो मुंहिंजो हरम मदीनो मुंहिंजो हरम आहे हे मुंहिंजा मौला जेके बरकतूं तो मके में रखियूं आहिनि मुंहिंजे मदीने में उन खां ॿीणियूं बरकतूं मदीने में ॿीणियूं बरकतूं कर वरी हर बरकत सां गॾु ॿी बरकत कर पोइ जॾहिं साईं जन उते इस्लामी सल्तनत क़ाइमु कई रियासत मदीना क़ाइमु थी पोइ उतां साईं जन लश्कर तयारु कयो 10,000 लश्कर घणो 10,000 लश्कर वठी हुज़ूर अलैहिस्सलाम जन मक्के शरीफ़ में आया ला उक़सिम बिहाज़ल बलद मां कसम तो खणा हिन शहर मके जी वांत हिल्लुम बिहाज़ल बलद जब महबूब हिन शहर जो छो न कसम खणा जो तूं हिन शहर जो रहो पोइ जेॾीमहिल साईं जन मके जो शहर फतह कयो उहे मुजरिम उहे ॾोहारी उहे ईज़ा ॾियण वारा उहे पथर हणण वारा उहे घटि वधि ॻाल्हाइण वारा उहे सभु दुश्मन अॻियूं गिरफ़्तार थी विया घटि हेठि कयूं शर्मसार उनखे पंहिंजा यादि पिया अचनि उहे जेके उन्हनि पेर भरिया हुया उहे उनखे यादि पिया अचनि पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ॾिसी उन्हनि ॾे निहारे फरमायो त माज़ा तक़ूलून मा अफ़अलु बिकुम छा था चओ तव्हां सां अॼु कहिड़ो मां रवैयो रखां छा कयां तव्हांखे छा था चओ तव्हां कहिड़ी तव्हांजी राय आहे हाणे ॿुधायो त मां तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां उन वक़्त में ख़बर त मके वारनि छा चयो मके वारनि जेॾीमहिल साईं जन इहो सुवालु पुछो ॿुधायो तव्हां जेके मूंसां पेर भरिया हुया तव्हां सभिनी खे ख़बर हाणे मुंहिंजो ग़लबो आहे तव्हां मुंहिंजे हेठो आहियो ॿुधायो हाणे तव्हां सां छा रवैयो रखां मके वारनि चयो त अंत करीमुन व इब्नु करीम या रसूल अल्लाह तव्हां करीम आहियो ऐं करीम पीर अब्दुल्ला जा बच्चा तव्हांजो अबो करीम हुयो तव्हां उन करीम पीर जा करीम पुट आहियो असां तव्हां भलाई जी उमेद हाणे इन दौर में हज़रत अब्दुल्ला खे वफ़ात कए बि
तकरीबन 50-60 साल गुजरी चुका हुआ पर मक्के वारन का हज़रत अब्दुल्ला जा एहसान विसरिया न हुआ जेको हज़रत अब्दुल्ला उन्हनि सां पेर भरिया उन्हनि सां पंहिंजो सुठा उन्हनि सां एहसान कई चङायूं कई करम कई अॼु उहे चवनि पिया त साईं तूं करीम आई ऐं करीम अबे जो पुटु आहीं असां तो मां करम जी उमेद रखूं असांजा करम कजे साईं जन जेॾी महिल पंहिंजे उन अबे साईं जी ॻाल्हि ॿुधी साईं फरमायो त ला तसरीब अलैकुम अल्यौम अॼु तव्हां ते का बि कावड़ न आहे वञो मूं तव्हां सभिनी खे बख़्शो सुभान अल्लाह अंतुम तुलका सुभान अल्लाह तव्हां ते का बि कावड़ न आहे को बि पलांद न वठंदुसि को बि वेर न वठंदुसि तव्हां खां को बि बदिलो न वठंदुसि तव्हां मुंहिंजे अबे जी ॻाल्हि कई पंहिंजे अबाणनि सां मोहबत ऐं प्यारु हुयो ऐं सवाद बिन कारब नाले हिकिड़ो शख़्स हुयो उहो मुस्लमान थियो हुज़ूर अलैहिस्सलाम जे साम्हूं हिकिड़ो क़सीदो पढ़ी शेर पढ़ी उन में हुज़ूर जन जे अबाणनि जी वॾी तारीफ़ कई हुज़ूर जन जे अबाणनि जी तारीफ़ कई हुज़ूर जन एॾो ख़ुशि थिया उन जे शेर ते उन जे शेर पढ़ण ते साईं जन जो चहिरो मुबारक ईअं टिड़ी पियो जे गुलाब जो गुल हाणे इहे ॿ वाक़िया तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो हुननि नसर में तारीफ़ कई हुज़ूर जे अबे जी हिन नज़म में तारीफ़ कई माना शेर गज़ल पढ़ी ऐं हुज़ूर जे अबाणनि जी तारीफ़ कई साईं जन ख़ुशि थिया ॿिन्ही मौक़नि ते हुज़ूर जे अबाणनि जी को ईअं ॻाल्हि करे त साईं जन ख़ुशि था थियनि को शेर पढ़े हुज़ूर जे अबाणनि जे शान में शेर पढ़े त साईं जन ख़ुशि था थियनि अॼु हेॾी उम्मत साईं जन जी गॾु थींदी उम्मत जा अकाबिर गॾु थींदा ऐं उहे साईं जन जे अबाणनि जी ॻाल्हि कंदा त मूंखे यकीन आहे त रोज़े अथर में मुंहिंजो हबीब ख़ुशि थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो उहे जेकॾहिं हिकिड़ी नज़र करम असांजे कनि त असांजा त बेड़ा पार हिकिड़ी निगाह पंहिंजी फरमाए असां आजिज़ ते हिकिड़ी नज़र रहमत कनि सॼी ज़िंदगी जूं इबादतूं हिकु पासे मुस्तफ़ा जी हिकिड़ी नज़र हिकिड़े बराबर गज़ल आहियूं गुनहगार आहियूं पर अॼु आस में आहियूं इंशाअल्लाह नज़र करम मैनू को जीवे न छॾवे तुसां भलिया दे लजवे मैनू को जीवे न छॾवे तेरी ज़ात ते साडा माणे तेरा मुख जीवे कुर्बाने तेरी दीद करा रज रज वे तुसा भलिया दे लजवे मैनू को जीवे
हमारा साईं अज हयातुन नबी हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह उन जे दौर में हिकिड़े मौलवीअ खे बेअदबी कई हुज़ूर जे वालिदैन करीमनि जे बारे में। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती जॾहिं ॿुधो त हिन मौलवी हुज़ूर जे अबाणनि जे लाइ ॻाल्हि कई आहे पोइ उन जे रद में ऐं अबाणनि जे शान में किताब इमाम जलालुद्दीन सुयूती हिकिड़ो किताब लिखियईं, वरी ॿियो किताब लिखियईं, वरी टियों किताब लिखियईं, वरी चौथों किताब लिखियईं, वरी पंजों किताब लिखी, वरी छहों किताब छह किताब लिखिया इमाम जलालुद्दीन सुयूती हुज़ूर जे वालिदैन करीमनि जे शान में। हुन जेको एतिराज़ कयो हुनजे रद हज़रत इमाम सुयूती चवे थो त मूंखे 75 भेरा सुजागीअ में मदीने वारे साईं निंड में न ख्वाब में न ज़ाहिरी अखियुनि सां बेदारी में सुजागी में हिकिड़ो भेरो न ॿ भेरा न 75 भेरा मदीने वारे साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोना गरीब आहिनि जंहिंते करम कर जंहिंसां महिरबानी कर। तव्हां बि इहा आस रखो त वरी रमज़ान बचे थो पियो इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त सभिनी खे मदीने वारे जी सभिनी सां सोने जो करम थींदो। जेकॾहिं मदीने वारे साईं जी ज़ियारत थी वञे या नज़र करम थी वञे त ॿिन्ही जहाननि जे लाइ भलाई जो दर उन दर ते न्याज़मंदी ऐं दिलि वारो इंकिसार ऐं आजिज़ी घुरिबी आहे। उन ते अल्लाह बि महिरबान थींदो आहे मदीने वारो साईं उन जो महिरबान। साईं जन हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाईंदा त बुज़ुर्ग हुयो सैयद हसन रसूल नुमा। सैयदो नालो हसन लक़ब हुयुसि रसूल नुमा यानी रसूल जो दीदार कराइण वारो जंहिंते महिरबानी कंदो उनखे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी वो लक़ब पइजी वियुसि सैयद हसन रसूल नुमा। वो संदन घर वारी बीबी साइण उन चयोसीं राजन के ज़ियारत कराई अथव राजन के दीदार कराया अथव मां तव्हांजी ख़िदमत गुज़ार आहियां मूंखे कॾहिं ज़ियारत न करायो मूंखे दीदार न करायो। हज़रत सैयद हसन फरमायोसि त तैयार थी राति तोखे बि ज़ियारत बीबी ख़ुशि थी वली सॻोरो कला वारो फरमायो मूंखे राति ज़ियारत थींदी राति जो सुती पर ज़ियारत न थियसि दीदार न थियसि सुबुह जो ज़ियारत कोन थी महबूब जी ज़ियारत का मामूली ॻाल्हि आहे छा तूं तयारी करी हाँ तूं पंहिंजो पाण खे तयारु करी हाँ न त महबूब जो दीदार का ईअं मामूली ॻाल्हि आहे। बीबी साइण वई सो जेको फला कपिड़ा शादी वारो वॻो हार सिंगार कयईं ज़ेवर पातईं गटा पातईं जीअं कुंवार खे सिंगारबो आहे न ईअं पाण खे सिंगारी त राति महबूब जी ज़ियारत थींदी। बुज़ुर्ग पंहिंजे साले खे माई साहिबा जो हा उनखे चई त मां त थी वियो आहियां पोड़ो हीअ तुंहिंजी भेण खे कहिड़ा शौक़ु करे नवां कपिड़ा यार सिंगार
खे पुछो भेण खां अधी ख़ैर आहे ये नवा कपड़ा ये सिंगार दादा रात यार मिलंदो रात हुन सम्झो त को यार कयो आहे तुंहिंजो बुज़ुर्ग अलाह वारो ख़ुदा जो दोस्त ऐं तूं वरी यार कया थी अचे मारी मार कढी त तूं यार कया आहिनि पीरी में क़ुर में तूं यार कया अचे मारीसि कुटीसि मारे 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 बेहाल करे भाउ हुनखे गैरत अची वई हुन वरी ॿी ॻाल्हि सम्झी पोइ भाउ त हिनखे मारे मारे हलियो बीपी साईं खे अचे ॾुख थियो वठी दर्द मां ईअं ई रोज़े पाक ॾे मदीने ॾे मुंहुं करे यार मुंहिंजो त कोई यार मुंहिंजो ॿियो त कोई यार कोन्हे मां कंहिं ॿिए जे लाइ मुंहिंजी त तव्हां सां मूं त तव्हांजे दीदार जे लाइ ई मार बि मिली ज़हनी तकलीफ़ जिस्मानी तकलीफ़ वठी बीवी साइड रुनी वठी लड़ी ऐं साईं जन खे सॾड़ा कयईं घोड़ा पिया बहनि रोए वेठी सुॾके वेठी ये रोंदे 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 अख लॻी रोंदे निंड अची वई ऐं मदीने वारे साईं सोणे हबीब जी ज़ियारत थी मुराद पूरी थी वई सुबुह जो मुड़ुस सां मिली शुक्र अदा कयईं साईं मूंखे ज़ियारत थी वई पर इहो त ॿुधायो त मूंखे मार छो खारायो मार तानो बि लॻो मार मिली पाण फरमायूंसि त तो में उहा तड़प कोन हुई वो इश्तियाक वो रोअण वो आसी वो निज़ारी वो सॾड़ा जॾहिं दिलि में शिकिस्तगी ईंदी आहे दर्द मचां घोड़ा वहंदा आहिनि उन खे मदीने वारे जो दीदार तो में उहा तड़प कोन हुई तॾहिं तोखे अॻी राति ज़ियारत न थी हींअर इहो मूं बहानो कयो त तुंहिंजे अंदर में उहा न्याज़मंदी पैदा थिए त दीदार हाणे जॾहिं तूं उहा दिलि में शिकिस्तगी आई रुनीअ रड़ीअ आज़ी इल्तिजा कयई सॾड़ो कई त तुंहिंजी दांह वरनाइजी वई दीदार थी वियो बेटा असीं बि उहा पंहिंजे अंदर में तलब तड़प उहा आजिज़ी इनकिसारी पैदा कयूं यकीन आहे त असां सां बि करम थी वेंदो असांखे बि मदीने वारे साईं जी महिरबानी थींदी दीदार थींदो उन्हनि जे अबाणनि जे सदके अलाह साईं असां ते बि महिरबानी हीअ तव्हांखे अॻे ॻाल्हि ॿुधाई हुयमि त मूंसां हिकिड़े माण्हू मदीने शरीफ़ में ॻाल्हि कई हरम में वेठा हुते ॿुधाई त मुंहिंजो दोस्त आहे उनखे ज़ियारत न पई थी मदीने वारे साईं ॾाढा विर्द पढ़ियईं वज़ीफ़ा पढ़ियईं पंहिंजो दुरूद पढ़ियईं मदीने शरीफ़ में अचे मवाज शरीफ़ ते रुनो रड़ियो पर ज़ियारत न पई पोइ हिकिड़े वलीअ सॻोरे खे चयईं त मूंखे को दुरूद ॾिसियो का दुआ घुरो मूंखे दीदार नथो थिए ॾाढी तड़प आहे ॾाढी तलब आहे दिलि में तांग आहे ज़ियारत थिए पर ज़ियारत न थी चई मूंखे उन वलीअ सॻोरे ॾस ॾिनो त तूं वञ अबवा शरीफ़ जिते हुज़ूर जन जी अमड़ जी मज़ा उते वञ हुज़ूर जी अमड़ खे वञी अर्ज़ु कर जे अम्मा जीजल राज़ी थी वई तोखे ज़ियारत थी पोइ चई त मूं टैक्सी कई वियुसि अबवा शरीफ़ ते साईं अम्मा साइण जे
मज़ार शरीफ जे पेरांदी खां पेरांदी शरीफ खां वेही रुनुस मुझो त अम्मा आमिना कायनात में कंहिंजो अहिड़ो बच्चो न हूंदो जहिड़ो तुंहिंजो बच्चो ऐं हुज़ूर जन उम्मत खे तालीम ॾिनी आहे त पंहिंजे पीउ मां जो चयो वञो मां तुंहिंजे तॾड़े ते आयो आहियां पंहिंजे बच्चे खे चयो त मूंखे ज़ियारत कर मां रुआं में पियो अम्मा साईं जे क़दमनि शरीफ़ में लुड़क वहनि पिया रुआं वेठो अर्ज़ु वेठो कयां ईअं लॻो ॼण मुंहिंजे दिलि खे तस्कीन थी वई ॼण सुकून मिली वियो त हाणे मुंहिंजी मुराद पूरी मोटी आयुसि मदीने शरीफ़ सलाम कयो अचे पंहिंजे राशगाह ते सुतुसि अञा अखि लॻी त मदीने वारे जी ज़ियारत सरकार जो दीदार थी वियो साईं फरमायो उथी तो सां मिलण आयो आहियां जो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजी अम्मा असां सां भला कंदो साईं जे वालिदैन करीमनि जे सदके सारी जमात सां महिरबानी सभिनी खे दुनिया जी भलाई आख़िरत जी भलाई नसीब थींदी हींअर घड़ी खनि खां पोइ नाश्तो कयो लंगर कयो पोइ वञी वियो मजलिस जे शुरू थींदी नातख़ानी थींदी उलमा जूं तक़रीरूं थींदियूं हिकिड़ा ख़िदमत गुज़ार आहियो उहे वञी ख़िदमत कजो कि अॼु जेकी जमायत अचे थी इहे हुज़ूर जे अबाननि जा महिमान ख़िदमत ॿिया वेही गौर फ़िक्र सां ॿुधजो मजलिस में जेकी बि बयान थींदा नातख़ानी थींदी सिफ़त सना बयान थींदी उहा वेही गौर फ़िक्र सां ॿुधजो ऐं जेका बि तव्हां दिलि में अॼु आस उमेद रखंदव इंशाअल्लाह ताला मदीने वाले सबके मुझे